कराची जे इलाइक़े डिफेंस फेज़ 8 में अदाकारा निमरा ख़ान खे अगवा करण जी कोशिश जो ड्रॉप सीन साम्हूं अची वियो। SDPO दरख्शां मूजिबि वाक़ियो अगवा जी कोशिश न पर हिरासत करण जो वाक़ियो हो। जांच में मालूम थियो आहे त जवाबदार हिकी हो ऐं हू SDPO मूजिबि गुज़िरियल कुझु ॾींहनि में औरतुनि सां ज़्यादती जा 2 वाक़िया थिया आहिनि। ॿिन्ही वाक़ियनि में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हवाले सां अदाकारा निमरा ख़ान चयो त मां पुलिस जे कारकर्दगी मां मुतमिन आहियां। वाज़िह रहे त मां पाण सां पेश आयल वाक़िए ते निमरा ख़ान चयो हो त मां कराची जे इलाइक़े डिफेंस में मशहूरु होटल ॿाहिरां पंहिंजे घर वारे जो इंतज़ारु करे रही हुयसि त मुंहिंजी कार अचण वारी हुई त 3 ॼणा बंदूक खणी आया, मूंखे अगवा करण जी कोशिश कई। निमरा ख़ान जो इहो बि चवणु हो त उन वक़्तु बरसाति वसी रही हुई, जंहिं सबबु मां हिकु पासे बीठी रहियसि ऐं शायदि उन करे ई मां पंहिंजे अगवा वारे वाक़िए खे नाकाम बणाए सघी हुयसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।